कयो बाबा मुखे जेको ख्वाजा खिज़र जो दीदार कराए वज़ीफ़ो दसे उनके लाख रुपयो ॾियां। हे मुंहिंजो उस्ताद ॻाल्हि कंदो साईं उस्ताद मोहम्मद सालेह अल्लाह से जन्नत नसीब फरमाए। अॼु हुनजो 12 शरीफ़ हो। साईं फरमाईंदा त हुन बादशाह जो ऐलान कयो त मुखे को ख्वाजा खिज़र जो दीदार कराए वज़ीफ़ो दसे लाख रुपयो ॾियांसि। हिकिड़े हमराह खे माईअ चयो त वञ वियो आहे बुख था मरूं। वञी बादशाह खे चयो त मां थो वज़ीफ़ो ॾिसां लाख रुपयो ॾे। चई मूंखे अचे त कोन थो ठगी कंहिंसां कयां। बादशाह सुभाणे कावड़बो चई हाली त लाख रुपयो वठूं पोइ ॾिठो बि बादशाह सां जी ॻाल्हाई। बादशाह सलामत मां तव्हांखे दीदार कराईंदुसि वज़ीफ़ो ॾिसां थो 8 ॾियारे तव्हांखे दीदार थींदो पर पैसा वठंदुसि अॻु वाट। जागो था बादशाह जो रिड जो पुट मूंखां वेंदो कान्हे। बादशाही मुंहिंजी अहिड़े ॾियोसि पैसा लाख रुपयो ॾिनोसि। ॾे ख़बर 8 ॾियारे ज़ियारत न थी त चइसि खपई सां सज़ा ॾिजां। हुन त वठ लाख रुपयो वठी लाइ बग भुगड़ो करे छॾिया लाजा कयईं। बादशाह खे दीदार ई कोन थियो। बादशाह चयो पकड़े अचोसि। पकड़ी आया। बादशाह चयोसि ॿाहूं बि ॿधोसि ॿाहूं जो टंगू बि ॿधोसि टंगू ॿधोसि। चवण लेटायोसि मुंहिंजे आॾो साम्हूं लेटायोसि। बादशाह कुर्सी ते वेठो। वज़ीरनि खे चई तव्हां बि हिते कुर्सी रखी वेहो हाणे ॾसियो सज़ा हिनखे कहिड़ी ॾियां। वज़ीरनि जो थी लोध हुजे। माशा अल्लाह आसिफ ज़रदारी में 55 वज़ीर त खया न अञा खणे पियो। खज़ानो ख़ाली आहे। 150 माण्हू जहाज़ जो भरे ॿाहिरे मुल्क ते वियो आहे। बाबा हाणे इहो ख़र्चो थियो ग़रीब मुल्क जो दौरो पियो थिए। वज़ीर अची वेठा कुर्सियुनि ते। हिकिड़े वज़ीर खे चढ़े ॾे ख़बर हिनखे सज़ा कहिड़ी ॾियां। बादशाह सां जेको ठगी करे हिनखे सज़ा कहिड़ी ॾियां। वज़ीर चयोसि मुंहिंजी सलाह त हिनखे अॾीअ ते रखो कुतर कयोसि पेरनि खां। तव्हां वांगुरु रोशे को ॾिया ख़ल्क बि घणी अची गॾु थी ॾिसो कहिड़ी सज़ा थी मिले। बादशाह वेठो आहे वज़ीर वेठा वीचारो कांव कुतरो थियो ॿधो पियो आहे। ख़ल्क जुभा कयूं बीठी आहे। बाबा कहिड़ी सज़ा चई हिनखे कुतर करींसि कुतर। ॿी ख़ल्क चुप में हिकिड़ो फ़क़ीर हो थी बीठो चइसि वाह वाह ठीकु आहे सही आहे। वज़ीरनि बि ॾिठो त इन शरीफ़ चयो आहे वाह वाह ठीकु आहे। बादशाह चयो ॿी तुंहिंजे चवण ते कोन। ॿिए वज़ीर खां पुछे ॾे ख़बर तुंहिंजी कहिड़ी सलाह हिनखे कहिड़ी सज़ा ॾियां। चइसि हिनखे ॿधो वण सां ॿधी पोइ कुता बछोसि कुता पटे टुकर कनिसि। ॿियनि सभिनि चुप के उन साॻे चयोसि वाह वाह ठीकु आहे वाह जो ॻाल्हि कई अथव। बादशाह चयो बि अञा 3 वज़ीर खां पुछां। हाणे 3 वज़ीर चइजी सही ॾे ख़बर तुंहिंजी सज़ा कहिड़ी आहे तुंहिंजी सलाह कहिड़ी आहे। चइसि मुंहिंजी सलाह इहा आहे त कणा हो तेल जो चाढ़ियो पोइ हुनखे जंहिं महिल टसके न पोइ हिनखे जेरो खणी विझोसि सड़ी कोकलो थी वञे। ॿी ख़ल्क चुप उनी चयोसि वाह वाह ठीकु आहे फर्स्ट क्लास सलाह। हिकिड़ो वज़ीर हो सफ़ा सादड़ो दरवेश हो ऐं उन जी ख़बर बि कंहिंखे कान हुई त केरु आहे छा आहे। चई फ़क़ीर दरवेश तूं बि हींअर वज़ीर असांजो तूं ॿुधाए। चई बादशाह सलामत तुंहिंजे खज़ाने मां राज खाई आहे हिन मिसकीन खातो छा थियो हिनखे माफ़ कर। हिनखे 0306475525 बादशाह चोड़े वठी जो इन खे। ये ख़बर ये पुत्र क्या तब ठीक ये कुत्तन हो पटाया तब ठीक ये तेल में रझे तभी ठीक ये माफ़ कया तब ठीक इहो छा। उन चयोसि तव्हां कोन सम्झा हो ॻाल्हि असुल ही आहे मूं जेका ठीक ठीक ॻाल्हि कई आहे सा हिन तुंहिंजे वज़ीरनि जे नसुल जी ॻाल्हि कई आहे जंहिं चयो त हिनखे कुतर कयो इहो कासाईअ जो पुटु आहे जंहिं हिनखे चयो त हिनखे कुतनि खां पटायो सो शिकारीअ जो पुटु आहे जंहिं चयो त हिनखे तेल में काढ़ियो इहो पकोड़ाईअ जो पुटु आहे
ऐं जंहिं चयो हिनखे माफ़ कयो तूं हिनखे कोन थो सुञाणी सो आले रसूल सैयदा नबी जो बचड़ो आ हुजूर जो खानदान आ इन्ही के कहीं कोन पे सुञातो मां इन्ही के ज़ाहिर कयां तो यो सैयदा उन शाह साहब चो जे करे तूं मूंखे ज़ाहिर तो करी त मां बि ज़ाहिर तो कयां तूं ख्वाजा ख़िज़र इहे जो चई तो अखिर खां गायब थी वियो हलियो वियो मुंहिंजा दोस्त थी सभु को पंहिंजे हट जो हुको ॾींदो आहे सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सां सल्लल्लाहु